अस्सलाम वालेकुम दोस्तों, पहली बार असांजे चैनल ते सब्सक्राइब कंदा अगर पहिरियां खां न कयो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नासा जो प्लान आहे इंसाननि खे मार्स सयारे ते मोकिलण खां पहिरियां चंड ते हिकिड़ी बेस ठाही वेंदी ताकि मार्स ताईं पुॼण में प्रोसेस नंढो थिए। स्पेस एक्स जो फाउंडर इलोन मस्क हीअ रेस पंहिंजे नाले करण थो चाहे। उन खां अलावा यूरोपियन ऐं रशियन स्पेस एजेंसीज़ भी इंसाननि खे मार्स ताईं मोकिलण जूं ॻाल्हियूं कनि थियूं। मार्स जो एटमॉस्फेयर सख़्तु आहे, उते इंसान ज़िंदा कीअं रहंदा। ज़मीन जे मुक़ाबले में ज़िंदगी जी सभ खां वॾी ज़रूरत, हर साह वारी शइ जी ज़रूरत, ऑक्सीजन त उते आहे ई कोन। नासा उते ऑक्सीजन ठाहिण जो कहिड़ो तरीक़ो कढियो आहे ऐं इंटरनेशनल स्पेस स्टेशन कहिड़े तरीक़े सां ऑक्सीजन ठाहींदो आहे, उहो ई तरीक़ो मार्स ते कमु छो न कंदो। दोस्तों, इंसान जा मार्स ते रहण जा काफ़ी सारा वजूहात आहिनि। नंबर 1 साइंसी तजुर्बा, नंबर 2 ख़िलाई तजसुस ऐं इन्हनि ख़्वाहिशनि जे पुठियां का मजबूरी ऐं ख़ौफ़ बि आहे। उहो ख़ौफ़ इहो किथे असांजी ज़मीन ते का कुदरती आफ़त अची इंसानी नस्ल ई ख़तमु न थी वञे, बिल्कुलु अहिड़ी तरह जीअं 6.5 करोड़ साल पहिरियां असांजी ज़मीन तां डायनासोरनि जो ख़त्मो थियो हुयो। जी मिसाल मौजूदु बि आहे ऐं एग्ज़ाम्पल उहा आहे छो जो असांजी ज़मीन ते क्लाइमेट चेंज जी उहा मिसाल हिकिड़ी आहे बिल्कुलु। ऐं इहा ई वजह आहे त अचण वारे वक़्त में केरु न केरु मार्स जो नील आर्मस्ट्रॉन्ग हूंदो। तो ॿिए तरफ़ एलोन मस्क 2026 में मार्स खे कोलोनाइज़ करण जो चयो वियो। एलोन मस्क तरफ़ां हाणे वरी ॿीहर 2029 जो टाइम ॾिनो आहे। ॿिए तरफ़ दोस्तों, नासा बि 2030 ताईं इंसाननि खे मार्स ते लैंडिंग कराइण जो इरादो कयो आहे। हाणे सवाल इहो न आहे त केरु पहिरियां वञी रहियो आहे, सवाल इहो आहे त इंसाननि खे मार्स ते ज़िंदा कीअं रखियो वेंदो। बेशक मार्स जूं काफ़ी अहिड़ी मिल्कियत आहे जेका असांजी ज़मीन सां बिल्कुलु मिले जुले थी। मार्स जो हिकिड़ो ॾींहुं जंहिंखे मार्शन डे या सोल बि चवंदा आहिनि, सिर्फ़ु 39 मिंट वधीक आहे। उते बि मुख़्तलिफ़ मौसम आहिनि ऐं असांजी ज़मीन ते बि मुख़्तलिफ़ मौसम आहिनि। उन खां अलावा असांजी ज़मीन ते बि बर्फ़ जा पहाड़ आहिनि, उते बि बर्फ़ जा पहाड़ आहिनि। माहौल असां वटि बि आहे, एटमॉस्फेयर जंहिंखे चवंदा आहिनि, उहो एटमॉस्फेयर उते बि आहे। लेकिन हिकिड़ी शइ जेका इंसाननि जे लाइ तमामु ज़रूरी आहे उहा आहे ऑक्सीजन हिते असां वटि त लातदाद आहे, उते न आहे, उते बिल्कुलु न आहे। त आख़िर उते मार्स ते ऑक्सीजन गैस कीअं ठाही वेंदी? उहो बि सिर्फ़ु 1 या 2 माण्हुनि जे लाइ न, पूरी मार्स जी कॉलोनी या टाउन जो उनखे आबाद रखण जे लाइ कीअं ठाहींदी। दोस्तों, सख़्तु माहौल में अगरि इंसाननि खे ज़िंदा रहण जो मिसाल ॾिनो वञे त सभ खां पहिरियां ख़्यालु ईंदो आहे इंटरनेशनल स्पेस स्टेशन ISS जो। दोस्तों, स्पेस स्टेशन खे सख़्तु कंडीशन में 25 साल मुकमल थी चुका आहिनि। 25 सालनि खां वठी हिनमहिल ताईं लगातार हू इंसाननि खे ऑक्सीजन बिल्कुलु फ्रेश पाणी फ़राहम करे थो। इंटरनेशनल स्पेस स्टेशन में 4 खां 5 एस्ट्रोनॉट हर वक़्तु मौजूदु हूंदा आहिनि, जिन जी रोज़ाना पाणी जी रिक्वायरमेंट घटि में घटि 45 लीटर आहे। महीने जी 1350 ऐं साल जी 16,200 लीटर थी थिए। इन खां अलावा दोस्तों, ISS ते 1000 kg ऑक्सीजन सालाना इस्तेमालु थींदी आहे। एतिरो पाणी ऐं ऑक्सीजन ज़मीन खां 400 किलोमीटर परे ख़ला में कीअं ठाहियो वेंदो आहे? इन कम जे लाइ ISS में 2 सिस्टम लॻल आहिनि। हिकु आहे वाटर रिक्लेमेशन सिस्टम ऐं ॿियो आहे ऑक्सीजन जनरेशन सिस्टम। इहे ॿई सिस्टम असां मार्स ते छो नथा लॻाए सघूं, इहो सम्झण जे लाइ असां सभिनी खां पहिरियां इहो था सम्झूं त इहो सिस्टम कमु कीअं कंदो आहे। दोस्तों, WRS यूरिन, स्वेट ऐं ह्यूमिडिटी इन्हनि मां दोस्तों पाणी कलेक्ट कंदो आहे ऐं उन खे साफ़ करे बिल्कुलु पीअण जे क़ाबिल कंदो आहे, बिल्कुलु प्योर पाणी कंदो आहे। WRS सिस्टम ISS ते मौजूदु पहिरें वारे पाणी खे साफ़ करे बिल्कुलु पीअण जे क़ाबिल करे थो। अहिड़ी तरह 98% पाणी ज़ाया थियण खां बची वेंदो आहे। उन जे बराबर मां ऑक्सीजन जनरेशन सिस्टम, इहो सिस्टम WRS मां बिल्कुलु थोरो पाणी वठंदो आहे, कंहिं ख़ासि प्रोसेस मां गुज़ारे साह खणण जे लाइ ऑक्सीजन ठाहींदो आहे। इहो सिंपल प्रोसेस 5 क्लास में पढ़ियो हुयो, जंहिंखे इलेक्ट्रोलिसिस चवंदा आहिनि। बिजलीअ जे करंट खे पाणीअ मां गुज़ारे वेंदो आहे, ऑक्सीजन गैस ऐं हाइड्रोजन गैस में तब्दील थी वेंदो आहे। ऑक्सीजन गैस खे साह खणण जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे, लेकिन हाइड्रोजन त हिकु तमामु ख़तरनाक गैस आहे। इन गैस खे ज़ाया कोन कयो वेंदो आहे, इन गैस खे हिकु ॿिए सिस्टम में
शामिल कयो वेंदो आहे, जंहिंखे सबेटियर सिस्टम चवंदा आहिनि। इहो सिस्टम ISS में मौजूदु एस्ट्रोनॉट जे वेस्ट कार्बन डाइऑक्साइड खे जमा करे उनखे हाइड्रोजन गैस सां मिलाए पाणी मिथेन गैस थोड़ी गर्मी ठाहींदो आहे। पाणीअ खे वापसी इस्तेमालु कयो वेंदो आहे। गरमाइश खे हीट मैनेजमेंट सिस्टम में एड कयो वेंदो आहे ऐं मिथेन गैस जंहिंजी खिला में तमामु घणी अहमियत आहे, उनखे ISS मां ॿाहिरि खिला में छॾियो वेंदो आहे। मिथेन गैस जेको हिकु क़िस्म जो फ्यूल बि चई सघूं था, फ्यूल बि आहे। इन मां एनर्जी बि माण्हू ठाहे सघे थो ऐं गरमाइश बि ठाहे सघे थो। इनखे ज़ाया इन वजह सां कयो वेंदो आहे छो जो इनखे ॿारण जे लाइ ऑक्सीजन जी ज़रूरत पवंदी आहे ऐं ISS ते ऑक्सीजन ई त आहे जेको सभ खां घणो क़ीमती आहे। उते ISS ते मौजूदु पाणी ऐं ऑक्सीजन जे प्रोसेस ते गौर कयो वञे त इहे रिफ्यूलिंग मिशन ते डिपेंड कंदा आहिनि। बेशक इहे 98% एफिशिएंट त आहे, लेकिन तव्हांखे ख़बर हूंदी त हर प्रोसेस जा लीकेज वग़ैरह बि त हूंदा आहिनि। इन जे करे हर 6 महीननि या साल खां पोइ ऑक्सीजन या पाणी ज़मीन तां खणी वञी ISS में विझंदा आहिनि। ही रिफ्यूलिंग मिशन इलाही महांगा हूंदा आहिनि। इन में अगरि हिसाब लॻाइजे त 1 लीटर पाणी ज़मीन खां स्पेस स्टेशन ते पहुचाइण में तक़रीबन $2500 लॻी सघनि था। लिहाज़ा 22.5 करोड़ किलोमीटर परे मार्स ते अहिड़ी तरह सां ऑक्सीजन ठाहिणु कॉस्ट इफेक्टिव त थी नथो सघे। इन जे लाइ को अहिड़ो सिस्टम ठाहिणो पवंदो जेको मार्स ते मौजूदु रिसोर्सिस इस्तेमालु करे ऐं उन मां ई ऑक्सीजन ठाहे। 2021 में नासा जो हिकिड़ो रोवर हुयो, उहो मोकिलियो हो मार्स ते। उन में इन तजुर्बे जे लाइ हिकिड़ी डिवाइस लॻाई हुई जंहिंखे मॉक्सी पिया चवनि, छो जो ISS में त पाणीअ जो सोर्स रिफ्यूलिंग आहे न। मार्स ते पाणी ॻोल्हण जे लाइ उनजे पोलर कैप्स ताईं वञिणो पवंदो या केतिरा ई हज़ार अंदरि हेठि पुटाई करे उतां बर्फ़ कढणी पवंदी। इन जे करे ई मॉक्सी मार्स जे एटमॉस्फेयर खे यूज़ करे उतां ई इन कार्बन डाइऑक्साइड खे यूज़ करे उतां ऑक्सीजन ठाहींदो आहे। कीअं? अगरि आसान अल्फाज़नि में सम्झायो वञे त जेको मार्स जो माहौल आहे उन में 95% कार्बन डाइऑक्साइड शामिल आहे। मॉक्सी ॿाहिरि जे माहौल मां कार्बन डाइऑक्साइड खे पंप करे प्रेशराइज़ कंदो आहे ऐं उनखे इलेक्ट्रोलाइज़र में विझी 800 डिग्री सेल्सियस टेम्परेचर ते उनखे हीट कंदो आहे, जंहिंमां कार्बन डाइऑक्साइड मां ऑक्सीजन गैस अलॻि थी वेंदी आहे। इहो इलेक्ट्रोलाइज़र सोन जो ठहियलु आहे, छो जो सोन हिकिड़ो एक्सीलेंट हीट कलेक्टर आहे। हिन वक़्त ते मॉक्सी सिर्फ़ु 122 ग्राम ऑक्सीजन ठाही आहे, जेका हिकु इंसान खे सिर्फ़ु 3.5 कलाक ज़िंदा रखी सघे थी। अगरि इन ई रीति मार्स ते ऑक्सीजन ठाहिणी आहे त मॉक्सी जो हिकिड़ो तमामु वॾो वर्जन खपंदो ऐं उनखे हलाइण जे लाइ हिकिड़ो वॾो पावर प्लांट। ऐं इहो ई हिन वक़्त ताईं जो सभ खां वॾो चैलेंज। सम्झण जी ॻाल्हि इहा आहे त मॉक्सी कार्बन डाइऑक्साइड खे पहिरियां कंप्रेसर जी मदद सां कंप्रेस कंदो आहे, पोइ इनखे 800 डिग्री सेल्सियस ते गरम कंदो आहे। इन्हनि ॿिन्ही प्रोसेसनि जे लाइ तमामु घणी बिजली खपंदी। इन मसइले जे हल जे लाइ साइंसदान अचण वारे वक़्त में टेक्नोलॉजीअ ते कमु करे रहिया आहिनि, जंहिंमें कार्बन डाइऑक्साइड जे मालिक्यूल खे घटि टेम्परेचर ते ई वञी सघे माण्हू। उन में कार्बन डाइऑक्साइड खे हीट ॾेई न, बल्कि उन जे अंदरि वाइब्रेशन पैदा करे उन मां ऑक्सीजन मालिक्यूल खे अलॻि कयो वेंदो। फ़िलहाल इन टेक्नोलॉजी खे लैब में टेस्ट कयो वियो आहे। इहो असांजी ज़मीन जे तमामु सख़्तु माहौल ऐं ज़्यादा टेम्परेचर जी वजह सां इहो हिते मुमकिन न थियो आहे, लेकिन मार्स जो माहौल इन कम जे लाइ बिल्कुलु परफेक्ट आहे। टेक्नोलॉजी चाहे कुझु बि हुजे, असांजो टारगेट इहो आहे त का अहिड़ी शइ इस्तेमालु करे जेके ऑक्सीजन ठाहिनि इहे उते ई मौजूदु हुजनि ऐं उन्हनि जो ज़मीन सां को लिंक न हुजे, छो जो स्पेस स्टेशन त सिर्फ़ु ज़मीन खां 400 किलोमीटर परे आहे।
अगरि फ़र्ज़ु कयो उन्हनि जो ऑक्सीजन वारो सिस्टम ख़राब भी थी वञे थो, कमु करणु छॾे बि वञे थो, त उन्हनि खे वापसी ज़मीन ते अचण में एतिरो मसइलो न थींदो। उहे पंहिंजा एमरजेंसी रिसोर्सिस पाए कुझु घंटा इंतज़ारु करे वापसी ज़मीन ते अची सघनि था। अगरि मार्स ते कॉलोनाइज़ खां पोइ ऑक्सीजन अगरि उते को मसइलो थी वियो त उते त न रिफ्यूलिंग जो ऑप्शन आहे ऐं न ई वापसीअ जो ऑप्शन आहे। ऐं दोस्तों उतां ज़मीन ते वापसी अचण बि एतिरो आसान न आहे। उम्मीद आहे तव्हांखे वीडियो सुठी लॻी हूंदी। चैनल खे सब्सक्राइब कंदा।